पीटीआई मुल्क में फौरी तौर शफ़ाफ़ चूंडूं कराइण जो मुतालबो करे छॾियो। मौलाना फज़लुर रहमान ऐं शहबाज़ शरीफ़ मुलाक़ात बैदि शफ़ाफ़ चूंडूं कराइण जो मुतालबो कयो। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त पाकिस्तान खे मोदीअ खां वधीक इमरान नुक़सानु पहुचायो आहे। मुल्की इदारा तबाह थी चुका आहिनि। सिंध में गैस जो बहरान संगीन थी वियो। CNG स्टेशन्स खां पोइ नॉन एक्सपोर्ट सनअतुनि खे बि गैस जी फ़राहमी 3 ॾींहनि लाइ बंदि। सिंध सरकार गैस बहरान वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली ऐं नाकामी करार ॾेई छॾियो। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त सिंध में गैस जो बहरान हिकु भेरो ॿीहर संगीन थी वियो आहे। सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध खे गैस खां महरूम रखियो वियो आहे। मोरो भरिसां अहमद काटन फैक्ट्रीअ जे मज़दूर खे अजूरो पूरो न मिलण ख़िलाफ़ मज़दूरनि जो अनोखो एहतजाज। सुकल मानी ऐं गाह हथनि में खणी मिल मालिक जे ख़िलाफ़ छिते नारेबाज़ी कंदे चयो त असां 15 सालनि खां अहमद काटन फैक्ट्री अंदरि मज़दूरी करे रहिया आहियूं। हिकु असां मक़ामी मज़दूरनि सां माटेली माह वारो सलूक करे पको नथो कयो वञे ऐं असांखे 12 कलाक ड्यूटी वरिती वञे थी ऐं असांखे हिकु ॾिहाड़ी सिर्फ़ु 400 रुपया ॾियणा वञनि था। हिकु ई मिल अंदरि बिठो निज़ाम पियो हले। ॿाहिरां घुरायल मज़दूरनि खे 35,000 खां वठी 1.5 लख ताईं पघार ॾिनी थी वञे। असां मिल मालिक सरफराज़ मेमण ऐं मैनेजर ज़फ़र आराईअ जे ॾाढनि ख़िलाफ़ हीअ एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। असां सां इंसाफ़ कयो वञे। वफ़ाक़ी सरकार पहिरें ॾींहं खां अवाम दुश्मन रही आहे। सिंध जे पाणीअ लाइ बार बार दाइण बावजूदि वफ़ाक़ इरसा जी जाइ वाटर कमीशन जोड़े सिंध जो पाणी फॿायो आहे। सिंध जे शागिर्दनि जे हक़नि ते दाणो हणणु न ॾींदासीं। पाकिस्तान मेडिकल काउंसिल गैर आइनी तरीक़े सां जोड़ियो आहे। सरकारी उस्तादनि जी भर्तीअ खे शफ़ाफ़ बणाइण लाइ सॼो मामिलो IB हवाले कयोसीं। सूबाई वज़ीर इस्माइल राहूअ जो क़ाइदे अवाम यूनिवर्सिटीअ जे कॉन्वोकेशन दौरान ॻाल्हियूं।